सॼी सिंध जियां हैदराबाद में भी करबला जे शहीदन की याद में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस बरामद करण जो सिलसिलो पिण जारी है। तफ़सील इरफान अली बुघियो जी इन रिपोर्ट में। मुहर्रमुल हराम दौरान हैदराबाद ज़िले में 936 मजलिसूं ऐं 340 नंढा वॾा जुलूस बरामद थी रहा आहिनि। सिक्योरिटी इंतज़ामनि जे हवाले सां एसएसपी हैदराबाद अमजद अहमद शेख आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मुहर्रमुल हराम दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि ऐं पुलिस 24 कलाक चौकस बणियल आहे। अल्हम्दुलिल्लाह हिन साल मुहर्रमुल हराम ॾाढो पीसफुली ऐं सुठे तरीक़े सां गुज़रियो। 4000 जी नफ़री असांजी टोटल तैनात आहे। 500 रेंजर्स जा एहलकार भी असां सां गॾु ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। ट्रैफिक जा एहलकार स्पेशल ब्रांच जा वॉक थ्रू गेट्स जे ज़रिए ऐं पंहिंजे मेटल डिटेक्टर जे ज़रिए उहे असांखे हेल्प आउट करे रहिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्त ताईं कोई स्पेसिफिक थ्रेट न आहे, बाक़ी जनरल थ्रेट्स पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी असां कोशिशि कयूं त बहितर सिक्योरिटी जे ज़रिए उन्हनि थ्रेट्स खे कोप अप करे सघूं। मूंखे ॾाढो प्राउड फील थियो ऐं मां चवंदुसि त सलाम आहिनि क़ाबिल फ़ख़्र जेको असांजे जवाननि खे स्पेशली जेके गंदे पाणी में बीह करे भी पंहिंजी ड्यूटी ॾेई रहिया, अज़ादारनि सां गॾु बीह करे उते सिक्योरिटी ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया। हैदराबाद में 1925 खां हर साल बरामद थींदड़ जमायतुनि जे पिण में भी हिन साल हज़ारे अज़ादारनि शिरकत कई। पिण में शिरकत करण लाइ दुनिया जी कुंड कुर्छ खां हज़ारे अज़ादार पहुता हुआ। ही पिण जेको आहे सो त 1909 में ही रजिस्टर्ड आहे, पर जॾहिं खां वठी जेको आहे सो हैदराबाद जी तश्कील थी आहे तॾहिं खां वठी जेको आहे सो ही पिण जेके आहिनि पिया हलनि। सिक्योरिटी हवाले सां असां मुतमईन आहियूं। साईं असांजो झूलो पाक कल्ह मग़रिब जी निमाज़ ख़त्म थी असां बरामद कयोसीं। पंहिंजे पंहिंजे रूट जीअं हितां चंडो मीर मामूद, चंडो आगा, गुलशाह बुखारी, फ़कीर जो पिण, कसाईं जो पिण, खोखर पाड़ो, कदमगाह, वरी वापसी अॼु 8 तारीख़ आहे। ये वाहिदी जुलूस आहे, पूरी दुनिया जा हिन में मेंबर आहिनि। तक़रीबन असीं हींअर 700 कुछ मेंबर असांजा आहिनि, जंहिंमें पूरी दुनिया जा माण्हू शामिल आहिनि। होॾां हैदराबाद में मजलिसूं मुनक़िद करण जो सिलसिलो बि जारी आहे। 1948 खां अंजुमन हैदरी तहत मुनक़िद थींदड़ मजलिस में हिन साल भी सवें अज़ादारनि शिरकत कई। 1948 में सबसे पहला मुहर्रम इस जगह पे हैदराबाद में अंजुमन हैदरी ने बर्पा किया था। उल्मा इंडिया से भी आते थे और पाकिस्तान से बड़े आलिम आए, जिसमें तुराबी साहब हैं और तालिब जौहरी साहब हैं, और अभी भी जो आलिम पढ़ रहे हैं ये तालिब इल्म है ईरान में। सिक्योरिटी की बात करें तो अभी जैसे आपने देखा एसएसपी हैदराबाद का विज़िट हुआ था। कोऑर्डिनेशन हमारी डिस्ट्रिक्ट पुलिस से इस दफ़ा बहुत स्ट्रॉन्ग है। शहर में बरामद थींदड़ जुलूसनि जी निगरानी CCTV कैमराउनि वसीले कई पई वञे, जॾहिं त अच वञ वारनि हंधनि ते अज़ादारनि जी सहूलियत लाइ सवें स्काउट्स पिण ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि।